हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? त मां तव्हां सभिनीनि ॾिसंदड़नि खे जेको आहे नमस्कार बि करणु चाहींदसि ऐं सभिनीनि व्यूवर्स के स्पेशली जेका असांजी जेका हिंदू बिरादरी आहे, असांजा जेके बि भाउ भेण आहिनि ऐं कराची में चाहे कराची खां ॿाहिरि सिंध में किथे बि रहो था, कंहिं बि कुंड कुछ में रहो था, तव्हां सभिनीनि खे मुंहिंजी तरफ़ां, मुंहिंजी समूरी टीम ऐं सॼे KTN 7 जी तरफ़ां दीपावली जूं तमामु घणी मुबारकूं हुजनि। नंढे हूंदे खां ही त्योहार ॿुधंदा आया आहियूं, ॾिसंदा आया आहियूं ऐं मल्हाईंदा बि आया आहियूं। सिर्फ़ु ईअं न आहे त असां ॾिठो आहे ऐं ॿुधो आहे, न, असां इहो त्योहार पंहिंजे हिंदू बिरादरी जे भाइरनि सां, भेनरुनि सां, सभिनीनि सां मिली करे मल्हायो आहे। उन्हनि जे घरनि में, पंहिंजे घरनि में, जीअं असांजूं ईदूं हूंदियूं आहिनि, जेके बि उन्हनि जा त्योहार हूंदा आहिनि, असां सभु मिली करे सेलिब्रेट कंदा आहियूं। ऐं पाकिस्तान हिकु उहो नेशन आहे, उहा कंट्री आहे ऐं असांखे इहो हिते बिल्कुलु हक़ बि ॾिनो वियो आहे त तव्हां पंहिंजे मज़हब में जंहिं में बि आहियो, तव्हां जेका बि तव्हां ख़ुशी करणु चाहियो था, तव्हांखे आज़ादी आहे, तव्हां हर ख़ुशी पंहिंजी हिते सेलिब्रेट करे सघो था। ऐं सभिनि में सुठी ॻाल्हि इहा त असांखे नंढे हूंदे खां ई जेका हिकिड़ी तरबियत मिली आहे पंहिंजे घर भातियुनि खां, उहा इहा ई मिली आहे त हे बि असांजा पंहिंजा आहिनि, हे बि असांजा घर भाती आहिनि ऐं हिननि सां बि उअं ई प्यार मुहबत सां, इज़त सां हलणो आहे जीअं तव्हां पंहिंजे भाउ भेणनि सां, पंहिंजे ॿियनि ख़ानदान वारनि सां हलंदा आहियो। त हीअ बि असांजी फैमिली आहे। सो हिननि जी ख़ुशियूं असांजी ख़ुशियूं आहिनि, असांजी ख़ुशियूं हिननि जी ख़ुशियूं आहिनि। सो असां जेके बि त्योहार आहिनि, असां सभु मिली जुली करे हिते सेलिब्रेट कंदा आहियूं। ऐं हिन में सॼो जेको क्रेडिट वञे थो KTN खे थो वञे, छो त जेके बि असांजा त्योहार हूंदा आहिनि, चाहे क्रिसमस हुजे, चाहे दिवाली हुजे ऐं चाहे ईदूं हुजनि, जेको बि त्योहार हूंदो आहे, असां हिकु छित जे हेठां वेही करे सभु सेलिब्रेट कंदा आहियूं। सो ॾाढी ख़ुशी आहे ऐं स्पेशली मां पंहिंजी जेके बि मुंहिंजूं फ्रेंड्स आहिनि, उन्हनि खे बि मां जेको आहे दिवाली जी जेको आहे विश करणु चाहींदमि, छो त हर साल मां उन्हनि खे मैसेज कंदी आहियां, पर हिन साल मां थोरो बिज़ी हुयमि ऐं मां पंहिंजी ई फैमिली में थोरो बिज़ी हुयमि, इन्हनि जे करे मां उन्हनि खे मैसेज न करे सघियसि। त इन सभिनि खां पहिरियों मां अजीना खे विश करणु चाहींदमि, पोइ ज्योति आहे, ज्योति खे मां विश करणु चाहींदमि ऐं महेश्वरी आहे। तव्हांखे बि इलाही इलाही दीपावली जूं मुबारकूं हुजनि ऐं उहो वक़्तु यादि थो अचे जॾहिं दुबई में असां मिली करे दिवाली सेलिब्रेट कंदा हुआसीं। सो इंशाअल्लाह ज़िंदगी रही त ॿीहर बि सेलिब्रेट कंदासीं, या जॾहिं तव्हां कराची ईंदव त कराची में ई सेलिब्रेट कंदासीं। सो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त व्यूवर्स, असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि डॉक्टर जयपाल छाबरिया, आई सर्जन बि आहिनि ऐं माइनॉरिटी कमीशन जा मेंबर बि आहिनि। उनखां अलावा असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि विनोद कुमार साहब, जेके DSP पुलिस ऐं उनखां अलावा मेंबर सेंट्रल कमेटी फॉर माइनॉरिटीज़ इन सिंध पुलिस। असां सां गॾु उज़मा बेग बि हिते मौजूदु आहिनि, जेकी रेडियो, TV, स्टेज, फिल्म सां उन्हनि जी वाबस्तगी आहे ऐं सिंगर बि आहिनि। गॾोगॾु असां सां गॾु केशव कुमार आहे, जेको स्टूडेंट आहिनि। उनखां अलावा अमित सागर आहिनि ऐं ऋतिक कुमार असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि, ॿई सिंगर आहिनि। सभिनीनि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम, नमस्कार, गुड इवनिंग एंड वेलकम। तव्हां सभिनीनि खे जेको आहे दीपावली जूं खोड़ सारी मुबारकूं। तव्हांखे बि ख़ैर मुबारक। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? बिल्कुलु मज़े में आहियो? कीअं पिया सेलिब्रेट कयो दिवाली? ॾियारी में त ख़ुशी थींदी आहे। मां त अॻु में बि अची चुको आहियां, तव्हांजा असांखे उहो प्रोग्राम यादि आहिनि। ऐं ॾियारी सॼी दुनिया में जिते बि हिंदू रहनि था ऐं प्लस उन्हनि सां जेके बि ॿिया दोस्त साथी सभु मल्हाईंदा आहिनि। ऐं पाकिस्तान में मूंखे ख़ुशी थी थिए त असांखे हिंदुनि खां वधीक मुस्लमान माना विश कंदा आहिनि। ऐं असांजो अॼुकल्ह त सोशल मीडिया में फेसबुक ते तक़रीबन कोई 20-25 हज़ार 30 हज़ार माण्हू हूंदा, पर उनमें एॾी ख़ुशी थींदी आहे त हाणे माण्हुनि में शऊर वधियो आहे ऐं बिरादरहुड वधियो आहे पहिरें खां। ऐं ख़ासि करे पढ़ियल गढ़ियल माण्हुनि में, एजुकेटेड माण्हुनि में, यूनिवर्सिटियूं, कॉलेज जेके बि आहिनि। ऐं इहो ॾींहुं बि अहिड़ो आहे त जेको माना माण्हू खे ख़ुशी थिए थी त हिकिड़ो सच जी फतह आहे, हक़ जी फतह आहे। जीअं हज़रत इमाम हुसैन जी फतह हुई अज़ीज़, त ईअं रामचंद्र जेको रावण खे मारे करे 14 साल जंगल काटे करे पंहिंजी धरती ते अयोध्या वापसि थो अचे, त उन जे माण्हू उनजो वेलकम था कनि, रोशनियूं था कनि, शहर खे सिंगारनि था, फटाका वॼाइनि था। त इन मां हिकिड़ी वॾी हिकिड़ी उमेदु आहे त माण्हू
ऐं रामचंद्र जॾहिं रावण खे मारियो हुयो त उते हुनजे नंढे भाउ हुनखे चयो त पाण हिते रही पऊं श्रीलंका में, छाकाणि श्रीलंका जी आबहवा सुठी हुई। पर रामचंद्र चयो न, धरती माना जननी ऐं जनम भूमि स्वर्ग खां बि वधीक आहिनि। हिकु उहा माउ जेका जनमु ॾींदी आहे, ॿियो धरती जंहिं ते पाण जनमु वठंदा आहियूं। त इन करे असां वापसि अयोध्या वेंदासीं, श्रीलंका में न रहंदासीं। त इन जे करे इहो माना उन में आहे। ऐं ॿियो बि हिकिड़ो सबक़ु वॾो उन में रामायण में आहे त जॾहिं रामचंद्र खे जंगल मोकिलियो थो वञे त माना इहो हुनजो फादर जो वचन ॾिनल हुयो, हिकिड़ी घर हुन जूं 3 ज़ालूं हुयूं, त जेको वचन ॾिनल हुयो त हुन वचन पंहिंजो घुरियो उन खां त मुंहिंजे पुट खे हुकूमत ॾे, रामचंद्र खे न ॾे। पोइ रामचंद्र जॾहिं जंगल थो वञे त हुनखे मुंहिंजे पीउ खे ख़बर ई त आउं मतिलबु मरी वेंदुसि रामचंद्र खां सवाइ। पर उन जे बावजूदि उन में हिकिड़ी आहे त रघुकुल रीत यही चलाई, प्राण जाए पर वचन न जाए। माना तव्हां जंहिंसां बि कमिटमेंट कयो था उहा तव्हांखे पूरी करणी आहे। त हुन पंहिंजी कमिटमेंट पूरी कई। ऐं उन में बि वरी रामचंद्र जॾहिं वञे थो त हुन सां कंपलसरी न हुयो, ज़रूरी न हुयो त हुन जी घरवारी हुन सां गॾु वञे थी, नंढो भाउ हुन सां गॾु पंहिंजी मर्ज़ी सां वञनि था। त इन मां असांखे लेसन थो मिले त वाइफ सम्झे थी त मुंहिंजी ज़िंदगी ऐं जेका बि आहे ॾुखी सुखी पंहिंजे हस्बैंड सां गॾु आहे। सही। ऐं जेको नंढो भाउ हुयो उन बि वॾे भाउ जे हुनखे ॾिसी करे त हुनखे उते का तकलीफ़ न थिए जंगल में, त उहो बि पंहिंजी मर्ज़ी सां 14 साल हुन सां गॾु थो वञे। त इहा माना हिकिड़ो वॾी हिन मां लेसन थो मिले असांखे। सही। त असां सां गॾु हिते विनोद कुमार साहब आहिनि। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? बहितरीनु, फर्स्ट क्लास। सभ खां पहिरीं त केटीएन पंहिंजी रिवायत बरक़रार रखंदे असांखे पंहिंजो हुजण जो अहसासु ॾियारियो, जेको सदाईं ॾियारींदा रहंदा, हुनजे लाइ तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। दीवाली बेसिकली जेको मैसेज आहे उहो आहे बुराई ते अच्छाई जी जीत जो मैसेज आहे। ऐं इहो हिकिड़ो ख़ुशियुनि भरो त्योहार आहे। हिंदुइज़म में त ईअं सम्झो त दीवाली जे ॾींहं खां ई असांजो वरी नओं साल शुरू थी वेंदो आहे। जी जी। तंहिंमें माण्हू पंहिंजा बिज़नेस वग़ैरह जेके बि आहिनि उहो पंहिंजे हिसाब सां उहो अपग्रेड वग़ैरह कंदा आहिनि। बाक़ी पंहिंजे माशरे में, पंहिंजे मुल्क में जीअं त आउं आहियां पुलिस डिपार्टमेंट जो माण्हू, त आउं तव्हांखे पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधाईंदुसि त मुंहिंजे ख़्याल में मेजॉरिटी खां वधीक माइनॉरिटीज़ जा जेके इवेंट्स हूंदा आहिनि, गवर्नमेंट उनखे वधीक प्रोमोट कंदी आहे, वधीक सिक्योर कंदी आहे। मुंहिंजे हिसाब सां असां ॾाढो सुठे नमूने दीवाली सेलिब्रेट कयूं था हिते। सही। ऐं कंदा रहंदासीं। सिंधी आहियूं, सिंध असांजी आहे, असां सिंध जा आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, तव्हां जीअं सिंध पुलिस सां तव्हांजो वास्तो आहे त तव्हां ज़ाहिर आहे जे दीपावली जी मोकल बि मिली ऐं पोइ पंहिंजी फैमिली सां गॾु इंजॉय बि करे रहिया आहियो त्योहार, पर तव्हांजा जेके कॉलीग्स वग़ैरह आहिनि उहे तव्हांखे कीअं विश कंदा आहिनि? उहे ॾिसो, असांजो बेसिकली ईअं सम्झो त पुलिस जे खाते में मोकल त आहे ई न, पर ख़ासि ॾींहं हूंदा आहिनि, कॾहिं त मोकल मिलंदी न। एग्ज़ैक्टली। असांखे थोरो सो हिकिड़ो 2 ॾींहंनि जी लीनियंसी, जीअं ईद जा ॾींहं हूंदा आहिनि त असां 24 आवर सर्विस कंदा आहियूं हुते। त उहे असांजा कुलिग्स आहिनि, को सेल फोन ते, को कीअं पर्सनली। अॼु बि सुबुह जो जीअं हैदराबाद मां निकितो आहियां त ईअं सम्झो त 4-5 मुंहिंजा फ्रेंड्स जेके आहिनि, कुलिग्स आहिनि, उहे मूंखां मिलिया हुते। जीअं मिठाई जी हिकिड़ी रिवायत हूंदी आहे, उहा रिवायत असांखे मतिलबु असांखे थोरो घणो रिलीफ मिलंदो आहे तव्हांखे। हाँ जी जी, बिल्कुलु बिल्कुलु। यस, ठीक ॻाल्हि आहे। कैसी हैं आप? ठीक हैं? जज़ाकल्लाह, अल्लाह का शुक्र। आप सुनाइए कैसे? अल्हम्दुलिल्लाह, मैं बिल्कुल आप सबको मेरी तरफ से दिवाली की बहुत बहुत शुभकामनाएं। और परवरदिगार आपको हमेशा इसी तरह से हमारे साथ, हमें आपके साथ बंधा रखे, और इस मुल्क में, हमारे मुल्क में ये जो मोहब्बत है अक़लियत के साथ, और ये जो चाहत है हमारी आपस में, हमेशा इसी तरह बनी रहे। ये तहे दिल से मेरी भी दुआ है, और तमाम मुसलमानों की, बिलखसूस हम पाकिस्तानियों की, आपके लिए और हमारे लिए मुश्तरका दुआ है। परवरदिगार सब पर एहसान करे। आमीन आमीन। अच्छा, ये बताइए कि उज़्मा के जैसे मेरी तो फ्रेंड्स हैं, हमारे तो समझें कि बचपन ही उनके साथ गुजरा है, हम बड़े भी साथ हुए, नेबर्स भी थे हमारे, तो मतलब एक हमें वो फीलिंग ही नहीं आती थी कि ये हिंदू हैं या हम मुसलमान हैं। अल्हम्दुलिल्लाह हमें हमारे घर में वही तरबियत मिली कि सब हम एक साथ ही हैं, सब फैमिली की तरह ही हैं। और तो आपके भी इस तरह फ्रेंड्स होंगी, आप भी इस तरह दीपावली भजन कीर्तन किए। हाँ, वही ना, मैं सिंगर हूँ। हाँ। तो मैंने तो हर तरह के भजन कीर्तन किए, मैंने तो सिखों के यहाँ परफॉर्मेंस किया। हाँ। उनकी अरदास गाई है।
तो मैं क्रिश्चियनिटी में जाती हूँ तो उनके जो हैं वो गीत गाती हूँ। मतलब आर्टिस्ट के पास ना लिमिट नहीं होती है। सही। आर्टिस्ट डोंट हैव एनी लिमिट, क्योंकि अगर जो फनकार है तो फिर वो फिर खुदाकार है, अल्लाह ताला की मर्जी से उसने हर जगह पहुँचना है। और हमारे हर कदम में परवरदिगार का एहसान होता है कि हमें इज़्ज़त ही मिलती है। उस रब्बुल इज़्ज़त को याद करके जाते हैं। सबका रब सच है। परवरदिगार का कहना है कि किसी के झूठे रब पर इल्ज़ाम ना लगाओ, ना कि तुम्हारे सच्चे रब पे कोई इल्ज़ाम लगा दे। सही। मेरे रब से ज़्यादा मुस्तहकम इनका रब है। इनकी बात वो ज़्यादा सुनता होगा, शायद मेरी कम सुनता होगा, क्योंकि मैं तो उसी का बंदा हूँ ना। इनकी ज़्यादा प्रियोरिटी है, इनकी ज़्यादा उसको चाहत है। तो मैं तो बहुत ज़्यादा रिस्पेक्ट करती हूँ, रिस्पेक्टेबल पर्सन। और मैं तो बड़े कीर्तन किए आज तक करती हूँ, और जहाँ बुलाते हैं तो भाग के माशाल्लाह, बहुत भाग अच्छी के बात है। प्रसाद खाते, मांग के प्रसाद खाते। बिल्कुल खाते हैं भाई, खाना भी चाहिए, तबर्रुक क्यों है नहीं खाना जनाब, हमारे लिए चाहिए? तबर्रुक है, हमारे लिए तबर्रुक। बिल्कुल बिल्कुल खाना भी वेरी चाहिए। थैंकफुल टू ऑल ऑफ यू, थैंक यू। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। कीअं पई दिवाली गुज़रे? दिवाली अॼु फर्स्ट टाइम केतिरनि सां गॾु पई गुज़रे। अच्छा। ऐं असांजे प्यारे पाकिस्तान सिंध जी माइक खुशबू आहे। थोरो वेझो करे छॾियो। असांजे पाकिस्तान ऐं सिंध जी खुशबू आहे। जीअं असां ईद तव्हां सां गॾु सेलिब्रेट कंदा आहियूं, तव्हां सां दिवाली जेका सेलिब्रेट कयो था, इहो ई त मज़ो आहे प्यारी असांजी सिंध जो। ज़बरदस्त ज़बरदस्त। वाधाई ॾियूं, असां बि तव्हांखे वरी लख लख वाधाई ॾींदा। वॾी महिरबानी। कीअं आहियो ऋतिक? ठीकु आहियो? तव्हांखे बि दीपावली जी इलाही इलाही मुबारकूं हुजनि। जी बिल्कुलु, तव्हांखे बि सभिनी खे, सिंध वारनि खे, हिंदू मुस्लिम भाइरनि खे सभिनी खे ॾियारी जूं लख लख वाधायूं ऐं शुभकामनाऊं। वॾी महिरबानी। कीअं आहियो केशव? ठीकु आहियो? तव्हांखे बि इलाही इलाही मुबारकूं। तव्हांखे बि मुबारक हुजे। अच्छा, त स्टूडेंट आहियो त छा पिया पढ़ो हींअर? ON लेवल्स। ON लेवल्स। त पोइ कीअं पई तव्हांजी दीपावली सेलिब्रेशन हलनि तव्हांजे फ्रेंड्स वग़ैरह सां गॾु? ॾाढी सुठी हले हुई। छा कंदा आहियो? टाका वग़ैरह ॿारंदा, ॿियो आरती वग़ैरह, पूजा वग़ैरह। सुबुह जी शुरूआत कीअं कंदा आहियो? सुबुह जी शुरूआत बसि सभिनी खे विश वग़ैरह करी, आरती वग़ैरह करी, पोइ बसि लक्ष्मी माता जी पूजा वग़ैरह ॾिसो करी। ॾिसो मूंखे ख़बर आहे। तव्हां मूंखे नथा ॿुधायो, मूंखे ख़बर आहे। सभिनि खां पहिरियां त शुरूआत त ईअं ई थींदी न, लक्ष्मी माता जी पूजा सां। सही, ज़बरदस्त। त हिते जेको आहे सेलिब्रेशन्स जारी आहिनि। ऐं मां जेको आहे हींअर अमित सागर खे चवंदसि त असांखे दिवाली जो कोई ज़बरदस्त गीत ॿुधायो। जीअं सभिनि वाधायूं बि ॾिनियूं, ऐं हिन गीत में बि इहो ई आहे त छॾे नफ़रत विरायूं प्यार, आयो दिवाली जो त्योहार। वाह। ओ दीप जगायूं कयूं रोशनायूं, दीप जगायूं कयूं रोशनायूं, हो आयो दिवाली जो त्योहार। फिर अचो विरायूं प्यार, आयो दिवाली जो त्योहार। छॾे नफ़रत अचो विरायूं प्यार, आयो दिवाली जो त्योहार। दीप जगायूं कयूं रोशनायूं, दिवाली जो त्योहार। छॾे नफ़रत अचो विरायूं प्यार, आयो दिवाली जो त्योहार। छॾे नफ़रत जो विरायूं प्यार, आयो दिवाली जो त्योहार। भैया निवड़त न्याज़ी जी जीत थी भैया। अक्टूबर जी अॼु आए हार, आयो दिवाली जो त्योहार। अक्टूबर जी अॼु आए हार, आयो दिवाली जो त्योहार। दीप जगायूं कयूं
रोशनायूं छॾे नफ़रत अॼु विरायूं प्यार आयो दीवाली जो त्योहार सब जो करायूं मोह मिठो अॼु सब जो करायूं मोह मिठो अॼु सब जो करायूं मोह मिठो अॼु सब जो करायूं जगमगती पयो सारो संसार आयो दीवाली जो त्योहार जगमगती पयो सारो संसार आयो दीवाली जो त्योहार दीप जगायूं कयूं रोशनायूं दीप जगायूं कयूं रोशनायूं दीवाली जो त्योहार छॾे नफ़रत अचो विरायूं प्यार आयो दीवाली जो त्योहार सबके वाधायूं अमित सागर सबके वाधायूं अमित सागर सबके वाधायूं अमित सागर सबके वाधायूं सिंध के वाधायूं सारी संगत के वाधायूं चेहरो लगे गुलाब गुलजार आयो दीवाली जो त्योहार हरे चेहरो लगे गुलाब गुलजार आयो दीवाली जो त्योहार दीप जगायूं कयूं रोशनायूं दीप जगायूं कयूं रोशनायूं दीवाली जो त्योहार अचो विरायूं प्यार आयो दीवाली जो त्योहार छॾे नफ़रत अचो विरायूं प्यार आयो दीवाली जो त्योहार वाह वाह बेहतरीन बेहतरीन ज़बरदस्त ही स्पेशली दिवाली जे लाइ तव्हां रेडी कयो हुयो गानो जी जी बिल्कुलु रस्ते में मां कुझु लिखियो पंहिंजी सिंध वारनि खे मैसेज आहे नफ़रत खां मिटाए छॾियो सही ही प्यार जो त्योहार आहे प्यार विरायूं प्यार में मज़ो आहे वाह वाह बेहतरीन त यानी तव्हां ईंदे ईंदे ई इहो गानो तयारु कयो आहे ऐं तव्हां हिते परफॉर्म कयो आहे छो त शुरूआती मुंहिंजी शाइरी खां थी सही बाद सही में ॻाइण ऐं ऋतिक जॾहिं नंढो हुयो मूंसां गॾु जुड़ियो हाणे दुआ कयो सदाईं गॾु हुजूं त छा रिलेशन आहे सलामत बिल्कुलु बिल्कुलु छा रिलेशन आहे तव्हां ॿिन्ही जो ही वैसे मुंहिंजे मामे जो पुटु बि आहे अच्छा सही सही त यानी तव्हां खां इंस्पायर थी न ॻाइणु शुरू कयो नंढड़ो हुयो मां मास्टर सुशील कुमार खां इंस्पायर थी हिन फील्ड में आहियां सही त वरी ऋतिक नंढड़ो हुयो मूंसां जुड़ियो अॼु ताईं गॾु आहियूं पूरी सिंध बलूचिस्तान तक़रीबन जिते जिते मंदर आहिनि असां परफॉर्म करे चुका आहियूं माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त त हींअर त तव्हांजा कॉन्सर्ट्स वग़ैरह बि हूंदा हींअर त इलाही दिवाली प्रोग्राम्स हा ओके 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 त ही सेलिब्रेशंस केतिरा ॾींहं कंदा आहियो गाना वग़ैरह कॉन्सर्ट 3-4 ॾींहं हलंदी आहे बाक़ी मेला वर्सियूं त सॼो साल हलंदियूं ई रहंदियूं आहिनि ज़बरदस्त ज़बरदस्त तव्हां कुझु चवणु चाहींदव जी जी बिल्कुलु जी जी बिल्कुलु बस इहो ई दिवाली बिल्कुलु कहिड़ो मैसेज आहे जी हिंदू मुस्लिम असां गॾु थी मल्हाईंदा आहियूं ईद असां सां गॾु मल्हाईंदा आहियूं सभु जेकी मुस्लिम ॿाहिरि आहिनि विश कंदा आहिनि असां उन्हनि खे विश कंदा आहियूं सिंध जी इहा रिवायत आहे जेकी बरक़रार रहंदी बिल्कुलु मालिक सदाईं करम कंदो इंशाल्लाह 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 केशव तव्हां ॿुधायो तव्हांखे का नंढपण जी काई यादि जॾहिं ज़ाहिर आहे हींअर तव्हां वॾा थी विया आहियो ऐं नंढपण जी दिवाली हाणे जी दिवाली में फ़र्क़ु हूंदो ज़रूरु काई अहिड़ी ॻाल्हि जेका तव्हां शेयर करणु चाहियो असां सां का शरारत त कई हूंदी न कंटिन्यूस हूंदियूं अञा ताईं आहिनि
याद है का शरारत नंढपण में त माने दिवाली जी एक्साइटमेंट होंदी हाँ हीअं बि आहे आहे पहिरियां माने भला ख़र्ची वर्ची मिलंदी आहे असांखे त ईदुनि ते ख़र्ची मिलंदी आहे तव्हांखे ख़र्ची मिलंदी आहे जी जी तव्हांजो पुटु आहे जी जी अच्छा पोइ बाबा केतिरी ख़र्ची ॾींदो आहे 1-2,000 बस अञा वधीक वठो बाबा त वधीक वरी नेब वारा पोइ पइजी वेंदा हा इहा ॻाल्हि बि आहे सर तव्हांखे छा थो लॻे त दिवाली में हाणे छा कुझु चेंजिस आयूं आहिनि पहिरियां में ऐं हाणे में फ़र्क़ु आहे अच्छा हिकिड़ी शइ मां इहा बि ऐड कयां त पाण जॾहिं बैकग्राउंड ॿुधायो हुयो ॾियारी जो त हुन में जेके हिंदुनि जा जेके बि असांजा फेस्टिवल आहिनि उहे सीज़नल आहिनि माना सीज़न चेंज न थींदी आहे जीअं तव्हांजी ईद आहे कॾहिं गर्मियुनि में ईंदी आहे कॾहिं सर्दियुनि में असांजी सीज़न सेम ई हूंदी माना ॾियारी हिन मौसम में ईंदी होली बहार जे मौसम में हा त ख़बर पवंदी आहे त हाणे सियारो अचण वारो आहे हुन में ख़बर पवंदी आहे त गर्मी हिकु त इहो ॿियो हुनजी इम्पोर्टेंस इहा आहे त जेको पाण लक्ष्मी देवी जी तव्हां बि ॻाल्हि कई त लक्ष्मी देवी जी पूॼा रामचंद्र जे वाक़े खां बि पहिरियां हुनजी पूॼा थींदी हुई ऐं माण्हू असां वटि हुनजो कंसेप्ट आहे त हुनखे दौलत जी देवी सम्झो वेंदो आहे त हिन ॾिण ते माण्हू हफ़्तो अॻु में 10 ॾींहं अॻु में पंहिंजे घर खे कलर कराईंदा आहिनि पंहिंजे दुकाननि खे सफ़ाई कंदा आहिनि समूर शयूं जेके वाफर हूंदा आहिनि कपिड़ा ॿिया ॾेई छॾींदा आहिनि माना ऐं जेको सफ़ाई सां इहो फ़ाइदो थींदो आहे त मौसम जॾहिं चेंज थींदी आहे त पाण पंखा जेको बंदि कंदा आहियूं मौसम चेंज करणु या सिलो कंदा आहियूं त मच्छर पाण वटि घणो आहे त उन सफ़ाई जे करे इहो फ़ाइदो थींदो आहे त मलेरिया पोइ उन्हनि खे घटि थींदी आहे छो जो जिते बि किचिरो ज़्यादा हूंदो उते मच्छर ज़्यादा हूंदो ॿियो जॾहिं मौसम चेंज थींदी आहे त असांखे एनर्जी ज़्यादा खपे त हाणे त पाण ॿाहिरि जूं मिठाइयूं खायूं था असां जॾहिं नंढा हूंदासीं त घर में मिठाइयूं ठाहींदा हुया पोइ हिकिड़ो त उहे माना खाईंदा हुआसीं ॿियो तव्हां जेको सुवालु पुछो त नंढे हूंदे ऐं हाणे फ़र्क़ु कहिड़ो आहे उहो वॾो फ़र्क़ु आहे नंढे हूंदे छा हूंदो त असां उथंदा हुआसीं त तव्हां जीअं ईद जो हूंदो आहे त असांखे बि माना वॾनि खां त भई ख़र्ची वठणी आहे नवां कपिड़नि जी डिमांड करणी आहे त भई हुन ते नओं वॻो पाईंदो ऐं ॿियो असां कोठड़ा ठाहींदा आहिनि हर घर में ॿारनि जा कोठड़ा हट ठाहींदा आहिनि हिन साइज़ जा हूंदा आहिनि उन में 2-3 खाना हूंदा आहिनि उन में शयूं रखियूं वेंदियूं आहिनि पैसनि जा सिक्का मिठाई इहो असांखे बिज़नेस करणु सेखारींदो आहे त हीउ नंढो ॿारु हुनखे पंहिंजो दुकानु सम्झंदो आहे हुन में 2-3 खाना हूंदा आहिनि हाणे त स्पेशली ठाराए था वञनि नंढा असां हूंदासीं पोइ हुन वक़्तु उहो मिटी जा ठाहे ईंदा हुया जिन खां असां ख़रीद हाणे त लकड़ी जा बि ठहनि था पिया त इहो नंढे ॿार खे हुनजो इंतज़ारु हूंदो आहे पोइ असां हुन ते पाण में वरी जा ॿार अलॻि हूंदा त हुनजो कोठड़ो बि अलॻि त पोइ छा हुन खां सेल परचेस बि कंदा आहियो कुझु कंदा न आहियूं पर हुनखे कंसेप्ट ज़हन में छाकाणि त ॾियारी जे ॾींहं ते सॼी दुनिया में हिंदू पंहिंजे न्यू जेको ईयर आहे नए साल जो बिज़नेस जी शुरूआति इन ॾींहं ते कंदा आहिनि पंहिंजो नओं त इहो माना हिकिड़ो बिज़नेस हुन में नंढे ॿार खे कंसेप्ट ईंदो आहे त भई वॾो तूं थींदे त तुंहिंजो बि अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो वॾो बिज़नेस हूंदो त इहो माना हिकिड़ो हुन सां फ़र्क़ु आहे बाक़ी ॿियो नंढे हूंदे इहो हूंदो त फटाका वॾो माण्हू एतिरा नथो वॼाए असां नंढे हूंदे ॾाढियूं शैतानियूं माना कयूं माना ख़ौफ़ ॿार खे ख़ौफ़ घटि थींदो आहे असां त बीइंग अ डॉक्टर मां त इमरजेंसीज़ जिना में ॾिठियूं पोइ मुस्लमाननि जी ईद में बि ॾिठियूं ऐं हिंदुनि जो माना कंहिं खे अखि में लॻी वञे कंहिंखे हथु जली वञे त पोइ जेतिरा असां वॾा था थियूं न पोइ असां ओतिरो केयरफुल था थी वञूं नंढो ॿारु माना उहो फटाका बसि ॿारे ई फिटी कंदा ऐं ॿारनि खे जेसि ताईं फटाका न मिलनि त उहो माना रोईंदो असां त फुलझड़ी ते ख़ुशि आहियूं हू नथो थिए ख़ुशि बिल्कुलु त उहो ॿार डिमांड कंदा त भई उहो असांखे फटाका ॿियूं मिठाइयूं तरह तरह जूं खाईंदा माना इहो आहे पंहिंजे घर में बि ठहंदियूं ॿार हाणे त इलाही वैरायटियूं घणियूं थी वियूं आहिनि मिठाई जूं त सर सिर्फ़ ॿारनि न पर जेके घर जूं औरतूं जेके आहिनि उन्हनि खे बि त गिफ्ट्स वग़ैरह ॾींदा हूंदा न बिल्कुलु कीअं न भेण असां वटि भेणुनि खे जेके माउ पीउ आहिनि पंहिंजी शादीशुदा धीअरुनि खे बि मोकिलींदा आहिनि ईअं न आहे त सिर्फ़ु पंहिंजे घर में जेके उन औलाद खे बि माना न्याणियुनि जो त ॾाढो माना स्पेशली पंहिंजे पुटनि खां वधीक
न्याणी खे ॾींदा माना सही कपिड़ा बि ॾींदा ख़र्ची बि ॾींदा मिठाइयूं बि ॾींदा ज़बरदस्त ज़बरदस्त माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे ईअं ई करणु घुरिजे जी सर हिकिड़ो ॾींहुं हूंदो आहे दिवाली खां 2-3 ॾींहं पहिरीं धनतेरस जो बिल्कुलु हुनखे सोन बि Exactly, वठंदा हा। सोन परचेज धनतेरस उनजो वरी कॉन्सेप्ट इहा माता लक्ष्मी जे हवाले सां त उन ॾींहुं तव्हांखे को न को मेटल माना वठिणो आहे अच्छा। को सोन वठो चाहे चांदी चांदी वठो, वठो अच्छा, चाहे अच्छा। तांबो वठो उनजो हिकिड़ो अलॻि सां वॾो माना उनजो आहे पोइ उहो असां वठंदा आहियूं हुन में बेसिकली आउं पंहिंजी ॻाल्हि कयां ऐं सोनी कम्यूनिटी सां तालुक़ु रखंदो आहियां असां आहियूं सोनारा बेसिकली अच्छा, कम्यूनिटी अच्छा, असांजी सही। सोनारा असांजो बिज़नेस जेको ज्वेलरी जे हवाले सां सही पोइ असां वटि वरी इन ॾींहं ते हूअं नॉर्मली जेकॾहिं असां शॉप 11-12 बजे आउं त कोन वेंदो आहियां भाउ वेंदो आहे नॉर्मली जेकॾहिं 11-12 बजे शॉप ओपन कनि था त उन ॾींहुं वरी थोरो जल्दी वञिणो पवंदो आहे वरी देरि सां अचिणो पवंदो आहे हा माना स्पेशली माण्हू Purchasing। उन ॾींहुं परचेसिंग लाज़मी कंदा आहिनि ऐं डॉक्टर साहिब वारी ॻाल्हि त असां पंहिंजी धीअरुनि खे भेणुनि खे उन ॾींहुं उहो वठी वरी असां मोकिलींदा बि आहियूं इन हवाले सां अच्छा। आउं बि तव्हांजे लाइ कुझु वठी आयो अगरि तव्हां इजाज़त ॾियो जज़ाकल्लाह थैंक यू आउं उन हवाले सां ई पंहिंजे पुट खे ई चवंदुसि बीइंग ए सिस्टर तव्हांजे लाइ ही छा आहे ही गोल्ड जो कॉइन आहे असांजी मूर्ति ठहियल आहे हिन ते ओ सॉरी माशाल्लाह सिल्वर जो कॉइन आहे सिल्वर थैंक यू सो मच ॾाढो ख़ूबसूरत थो लॻे पियो ऐं इहो रिवायत आहे माफ़ कजो तव्हांजी ॻाल्हि कटी इहो रिवायत आहे असां पंहिंजी भेणुनि खे हाणे मोकिलींदा दिवाली आहियूं ते हाणे बिल्कुलु। सोनारनि खे ज़रूरु घुराइजो हाणे त मां वाकई घुराईंदमि मूंखे पहिरियां ख़बर हुजे हा त मां सभिनीनि सोनारनि खे घुरायां मज़ाक थी कयां पर वॾी महिरबानी ऐं तव्हां इहा इज़त ॾिनी अलाह साईं तव्हांखे अञा घणो ॾिए ही वाकई इहे स्पेशल शयूं हूंदियूं आहिनि ऐं मां चाहींदसि त असांजे कैमरे में ॾेखारियो वञे ही लक्ष्मी माता जी मूर्ति आहे जी जी लक्ष्मी माता जी मूर्ति आहे हिन सिके माना ते तव्हां ॾे दौलत हूअं बि अची वेंदी हाणे अच्छा हिन जो कॉन्सेप्ट बि इहो ई हूंदो आहे इहो ई हूंदो आहे त मतिलबु जीअं तव्हां वटि धन जी वधीक अचे हा थींदी पोइ आहे इहा शइ मतिलबु जेको जंहिंजी जेतिरी क्वांटिटी आहे जेतिरी हैसियत आहे माण्हू ओतिरो वठे ये सिर्फ मुझे आपका ये पता सिर्फ होस्ट के लिए होता है मुझे पता नहीं था सहूलतें सिर्फ जो है आप आपको एड्रेस दे दें। कंपेयर के लिए थी आर्टिस्टों के देखिए आप देखिए ये सिर्फ होस्ट को मिल होस्ट सकती को है मिल सकती है चीजें नहीं, बाकी परफॉर्मर जो होते बेचारे आपका मुंह देखते रहे हाँ देखे जरा। नहीं आप हमें एड्रेस नेक्स्ट पे रख आप एड्रेस दे दें आपको पहुंच जाएगी अरे कोई जज़ाकल्लाह, शुक्रिया। मुझे इसका इल्म नहीं ये भी असल में मैं बात आप ये भी माफ करजो आप चाहती हैं अगली दफा नहीं आए नहीं मैं नहीं आऊंगी अगली दफा नहीं आया तो मैं नहीं मदद आऊंगी। तव्हांजी लाइ ॾिनी आहे अरे माशाल्लाह माशाल्लाह थैंक यू सो मच आंटी मुलाक़ात त तव्हां सां नाहे थी पर वॾी महिरबानी ऐं मां क़बूल कयो तव्हांजो गिफ्ट तव्हां एॾी मोहबत सां मोकिलियो आहे त मां हिनखे पंहिंजे दिलि सां लॻाए रखंदसि ऐं इंशाल्लाह ज़िंदगी रही त तव्हां सां मुलाक़ात बि करणु लाज़मी ईंदसि हूअं ई हैदराबाद मुंहिंजो ईंदो अचणु थींदो रहंदो आहे त इंशाल्लाह मां तव्हां सां ज़रूरु मिलणु ईंदसि त हिते वठूं था ब्रेक न त हिते जहिड़ो थी वेंदो जल्दी हाज़िर था थियूं ॿीहर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में तव्हां ॾिसी रहिया आहियो स्पेशल ट्रांसमिशन दीपावली जे हवाले सां सो अॼु जेको आहे असां दीपावली सेलिब्रेट करे रहिया आहियूं ऐं तव्हां सभिनीनि खे बि ॿीहर इलाही मुबारकूं हुजनि अॼु सेलिब्रेशन्स थी रहियूं आहिनि सॼो ॾींहुं अॼु जेको आहे मिठाइयूं खाइजनि ॿियूं ऐं खाराइबियूं बि वेंदियूं सुठा सुठा खाधा अच्छा सर खाधनि ते मूंखे यादि आयो तव्हां मूंखे ॿुधायो त कहिड़ियूं कहिड़ियूं डिशिस आहिनि जेके अॼोके ॾींहं ते स्पेशली घर में ठहंदियूं आहिनि अॼोकी ॾींहं जे हिसाब सां पकवान ठहंदा आहिनि असां वटि हिकिड़ा नमकीन पकवान हूंदा आहिनि अच्छा। मिठा पकवान हूंदा आहिनि ऐं प्लस में लायूं ठहंदियूं आहिनि को भुॻड़नि जूं लायूं को काजू जी लाई को खाजनि चांवरनि जी जी लाई। लाई चांवरनि जी लाई डिफरेंट क़िस्म जूं
भुगड़नि जी या डिफरेंट इहे मूंखे वणनि थियूं हिन खे। ॿियो वरी स्पेशली जेका दीवाली जे हवाले सां मशहूरु आहे उहा असां वटि ठहंदी आहे बेसण जी मिठाई। बेसण जी, हा, उहा स्पेशली दीवाली जे ॾींहं ते ठहंदी आहे, पर आहे कमु इलाही महिनत जो, पर मायुनि खे अलाह सां हिमत ॾे। हा बिल्कुलु। अच्छा, हाणे त हर शइ रेडीमेड आहे, त मुंहिंजे ख़्याल सां हाणे मिठाइयूं बि ॿाहिरां, जीअं तव्हां ॻाल्हि कई त मिठाइयूं बि हाणे ॿाहिरां थियूं अचनि। एक्ज़ैक्टली, पर जंहिं घरनि में बुज़ुर्ग वेठा आहिनि न उहे ठाराइनि था, उहे बाय फोर्स बि ठाराइनि था। ठाहियो बाबा। हा न बिल्कुलु सही आहे, बिल्कुलु आहे। ईअं ई असांजे घरनि में असांजे जेके मदर्स आहिनि या जेके असांजी ससूं आहिनि, अलाह से उन्हनि खे सत ऐं तंदुरुस्ती वारी ज़िंदगी अता करे, इहे बुज़ुर्ग वाक़ई वॾा कम जा आहिनि। ऐं तव्हांखे पोइ फ़िक्र बि न थींदो आहे अगरि तव्हां पंहिंजा ॿार उन्हनि वटि छॾे करे सॼो ॾींहुं आउटिंग बि करणु वञो न, त तव्हांखे का टेंशन कोन हूंदी आहे। ख़बर हूंदी आहे त हा भई अम्मी वटि आहे या ॿी मुंहिंजी जेका ससु अम्मी आहे उन वटि आहे। पर ॻाल्हि इहा आहे त अॼुकल्ह इहे छोकिरियूं सम्झनि कोन थियूं इहे शयूं, ऐं इन्हनि सां इलाही फ़ाइदो थींदो आहे। ऐं उहे तव्हांखे अगरि चवंदियूं आहिनि त हीअ शइ तव्हांखे करणी आहे, त तव्हांजे भलाई जे लाइ ई चवंदियूं आहिनि। त इन ई तरह सां मार्केट में अॼुकल्ह हर शइ अवेलेबल आहे, त इन जे करे जदीद दौरु आहे, त इन जे करे हर कोई जेको आहे प्रिफर कंदो आहे त ॿाहिरां ई शयूं अचनि। खाधे पीते जूं बि शयूं ॿाहिरां ई ईंदियूं आहिनि, बिल्कुलु उहे बि ॿाहिरां थियूं अचनि, या उहे बि घर में ठहनि थियूं। न, कुझु शयूं त ठाहींदा आहिनि न, पर काफ़ी शयूं हाणे शायदि ॿाहिरि मिलनि थियूं त पोइ लाज़मी आहे परचेसिंग थिए थी। बाक़ी घर में त इहे ठाहींदा, ऐं इहो डिपेंड कंदो आहे न उन्हनि जे, हर कंहिंजी फैमिली डिफरेंट सिचुएशन आहे, जिन वटि टाइम हूंदो त उहे ई ठाहींदा न त वरी छा आहे त सॼे घर जी जेका सफ़ाई ऐं सॼो उन में टाइम थो लॻे। त तव्हां पंहिंजी ॿियो वरी शेयरिंग थिए थी। हाणे जीअं असां ॿिए ॾे मोकिलियूं मिठाई, हू असां ॾे था मोकिलनि, त ईअं फैमिलियूं त पोइ जमा बि थिए थी न, त मोस्टली पोइ घरनि में एतिरी लिमिटेड ठाहींदा। अच्छा, तव्हां हथ बि वंडराईंदा आहियो वाइफ जो या न? सफ़ा न, हिन में त असां कोन कराईंदा आहियूं, कुझु बि न, मतिलबु तव्हां खाईंदा आहियो, खाइण में असां कोन। इहा ग़लति ॻाल्हि आहे सर, इहा ग़लति ॻाल्हि आहे। ऋतिक ॾाढो थो खिले पियो, मूंखे लॻे थो त ऋतिक जो बि इहो ई इरादो आहे फ्यूचर में, रुगो भई खाईंदो, है न? कमु हुन खां वठंदो, कराईंदो न हुनखे कमु गॾु? अच्छा, आप मुझे उसमें बताइए कि इन दिनों में बड़े मतलब क्या होता है कि आपको डिस्काउंट भी थोड़ा बहुत मिल जाता है शॉपिंग में, तो मैं तो इस दिन का बड़ा फ़ायदा उठाती हूँ कि शॉपिंग करने निकल जाती हूँ, थोड़ा बहुत डिस्काउंट भी हो जाता है। स्पेशली मुझे बिंदी बड़ी पसंद है, मैं बिंदी लेने चली जाती हूँ, या इस तरह के सूट्स लेने चली जाती हूँ कि हाँ भाई दिवाली का फंक्शन आने वाला है, दिवाली सेलिब्रेशंस होंगी, चैनल पे जाना है, कपड़े अच्छे हों, बिंदी हो, मतलब एक प्रॉपर बेनिफिट्स हैं आपको मैं देख चुकी हूँ, बेनिफिट्स हैं आपको। नहीं, वो तो अल्हम्दुलिल्लाह है, आपको वाकई खर्चे करने चाहिए। आपका बनता है कि आप खर्चे करें, हमारे पास टाइम नहीं होता, हमारे शोज इतने नहीं, अल्हम्दुलिल्लाह हमारे ड्रेसेस होते हैं हम ऑलरेडी वो यूज कर रहे होते हैं, आपके पास बेनिफिट्स हैं। अल्हम्दुलिल्लाह, मेरे पास मेरा शौहर भी है, वो भी मुझ पे खर्चे करता है, मैं खुद भी अपने आप पे खर्चे करती हूँ, और क्यों ना करूँ भाई, कमाते किस लिए? वो हम भी खर्चे कर रहे हैं, हमने ये कब कहा कि हम खर्चे नहीं कर रहे, मैं तो फायदों की बात कर रही हूँ। हाँ, तो फायदा क्यों नहीं लेना चाहिए, बिल्कुल लेना चाहिए फायदा। वो तो वही तो कह रहे हैं हम भी, तो फायदा आप डिस्काउंट का फायदा ले, मैं कोई और फायदा ले लूंगी। मुझे डिस्काउंट दोनों तरफ से, तीनों तरफ से, आप जैसे अच्छे लोग मिल जाते हैं, ऐसी अच्छी महफिलें मिल जाती हैं, इससे बड़ा डिस्काउंट और इससे बड़ा फायदा मेरे लिए नहीं हो सकता। मैं तो ये सोचती हूँ जहाँ अच्छी महफिल है, जहाँ अच्छे बैठने वाले लोग हैं, दो अच्छे लफ्ज सुनने को मिल जाते हैं, अच्छी महफिल में बैठने को ऐसे बड़े बड़े अच्छे अच्छे आप जैसे हसीन लोग मिल जाते हैं, हमारे लिए यही डिस्काउंट है और यही फायदा है, हम इसी को फायदा समझते हैं, इससे बड़ा फायदा मेरे नजदीक कोई नहीं है। चले, बहुत अच्छी बात है। चले भाई, इस बात पे क्या सुना रही हैं आप हमें? कदर कने मिठा मुत चाहत जी
अलाए कदे नज़र कंदे मिठा मुझी मोहब्बत जो अलाए कदे कदुरु कंदे मिठा मुते चाहत जी अलाए कदे नज़र कंदे प्यार जाहे नशा लहने की न था मुझ जज्बात ते असर रुकन की न था वार थी अच्छा तो के मिल तू कंदी मिठा मुझे मोहब्बत जो अलाए कदे कदर कंदे मिठा मुझे चाहत जी अलाए कदे नजर कंदे कदर कंदे मिठा मुते चाहत जी अलाए कदे नजर कंदे कदर कंदे मिठा मुते चाहत जी अलाए कदे नजर कंदे मिठा मुझी मोहब्बत जो अलाए कदे कदर कंदे मिठा मुते चाहत जी अलाए कदे नजर कंदे प्यार जाहे नशा लहने की न था मुझ जज्बात ते असर रुकन की न था मिठा मुझे मोहब्बत जो अलाए कदे कदर कंदे मिठा मुते चाहत जी अलाए कदे नजर कंदे वाह 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 बेहतरीन बेहतरीन बहुत आला बहुत प्यारी आवाज़ माशाल्लाह खूबसूरत सॉन्ग सर दीपावली जी ख़ुशी में मां चाहींदसि त तव्हां बि असांखे का पोइट्री ॿुधायो ज़ाहिर आहे तव्हां लिखी बि हूंदी काई न काई पोइट्री बिल्कुलु बिल्कुलु मुंहिंजी ॾियारी ते ई नज़म आहे अचो त अॼु दीप जलायूं अचो त अॼु दीप जलायूं ॾियारीअ जो ॾींहुं मल्हायूं अॼु जा सभई रावण मारे सीताउनि जी लॼ बचायूं अचो त अॼु दीप जलायूं हाणे रावण जेको आहे न हिकिड़े ज़ालिम जो सिंबल आहे मतिलबु हिकिड़े ज़ालिम खे पाण मारियूं ऐं औरतुनि जी इज़त बचायूं सीता मतिलबु हिकिड़ो सिंबल आहे औरत जो हंस वियो ऐं कंस वियो
हंस वियो ऐं कंस वियो, अॼु रावण वियो ऐं रहज़न वियो। जीअं रावण हुयो ईअं हंस ऐं कंस बि हिकिड़ा ज़ालिम राजा हुया न, त उन्हनि जे मौत ते असीं चऊं था उहे हलिया विया। हंस वियो ऐं कंस वियो, अॼु रावण वियो ऐं रहज़न वियो, अचो त सभु गॾिजी सॼी बम फटाका खूब वॼायूं, अचो त अॼु दीप जलायूं। वाह वाह। पोइ चऊं था त हर औरत अॼु जी सीता थिए, माना जीअं सीता हिकिड़ो सिंबल हुई त हर औरत अॼु जी सीता थिए, हर राम मर्द लक्ष्मण भरत थिए। जेके बि मर्द आहिनि उहे लक्ष्मण ऐं भरत जहिड़ा थियनि। हर मर्द लक्ष्मण भरत थिए, पाण थियूं सभु राम स्वरूप, पाण थियूं सभु राम स्वरूप, हर ॿार खे लव ऐं कश बणायूं। लव ऐं कश रामचंद्र पुटनि जो, जंहिंजे लाहौर जो नालो लव ते आहे। सही। हर ॿार खे लव ऐं कश बणायूं, अचो त अॼु दीप जलायूं। अॼु ज़ात पात जा फ़र्क़ु मिटाए, अॼु ज़ात पात जा फ़र्क़ु मिटाए, नफ़रतुनि जा ककर हटायूं, राम जा भीलड़ीअ जा ॿेर खाई, मोहबतनि जा मींहं वसायूं, अचो त अॼु दीप जलायूं। जॾहिं रामचंद्र जंगल में वियो त हिकिड़ी भीलड़ी वेठी हुई, हुनखे ॿेर ॾिना, पर सभिनी ॿेरनि खे हुन पहिरियां चखे करे रखियो त जीअं हिकिड़ो बि ॿेर कौड़ो हुनखे न ॾियां। त माना हुनखे एॾो ख़्यालु हुअसि त मुंहिंजो हिकिड़ो बि ॿेर हुनखे अगरि कौड़ो माना ज़ाइको ख़राबु न थी वञे। सही। पर हुनजा सभु ॿेर खाधा, भले चखियल बि। आख़िरी पैरा आहे ॾाढी इम्पॉर्टेंट आहे त अॼु हिंदू मुस्लिम गॾिजी सजी, अॼु हिंदू मुस्लिम गॾिजी सजी, मज़हबनि जा फ़र्क़ु मिटाए, हिक ॿिए खे गले लॻायूं, ॾियारी जो ॾींहुं मल्हायूं, अचो त अॼु दीप जलायूं। वाकई वाकई बहितरीन बहितरीन ज़बरदस्त। अच्छा, जीअं हाणे हिन में हिकिड़ो लेसन बि आहे त बुराई खे ख़तमु करे अच्छाई जी जीत आहे इन में, ठीकु आहे। त छा अॼु जो ॿार या असांजे मुआशिरे में इहा शइ ख़तमु थी आहे? छा असां दिलनि मां नफ़रतूं इहे शयूं कढियूं आहिनि? अच्छा, ईअं ॿाहिरि जी दुनिया खे ॾिसंदव, तव्हां कैनेडा वेंदव, अमेरिका वेंदव, UK वेंदव त तव्हांखे नफ़रतूं न मिलंदियूं। तव्हांखे नफ़रतूं सिर्फ़ु हिन साउथ एशिया में मिलंदियूं, हिंदुस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश, असांजे मुल्कनि में, अफ़गानिस्तान, हुते न मिलंदी तव्हांखे। तव्हां हलिया वञो लंडन में, तव्हां खां कोई न पुछंदो। सॉरी टू से सर, अफगानी तो सभी से नफरत करते, मुसलमानों से भी करते। तो हुते माना तव्हां खां कोई न पुछंदा। लंडन जो मेयर मुस्लमान थो थी वञे। हाणे अमेरिका में न्यूयॉर्क जो हिकिड़ो मेयर थिए पियो मुस्लमान, माना इलेक्शन विड़े पियो। त इहो माना उते छा आहे त इहो सॼो डिपेंड कंदो आहे त तव्हां जेको सिलेबस ॿारनि खे पढ़ायो था, प्लस इलेक्ट्रॉनिक मीडिया उहा छा थी सेखारे, ऐं ॿियो घरनि जो माहौल छा थो थिए, ऐं सॼो डिपेंड कंदो आहे रियासत ते त मुल्क जी जेका स्टेट आहे उहा छा थी चाहे। आया ज़ालक वारे ज़माने में जेके असां तालिबान पाण तयारु कया, पाण ई लड़ायूं कयूं जंगी, त उहो नफ़रतूं पाण माना ॿारनि खे तव्हां ॿार त हिकिड़ो चवंदो आहे न, नंढड़ो हूंदो आहे त ॿार मुछियो वार हुनखे जीअं तव्हां सेखारियो, ॿार खे त तव्हां चवंदा त हिंदू मुस्लमान भाइर हू सॼो सिखी वेंदो, पर हुनखे अगरि तव्हां ग़लति सेखारींदा त भाई असीं अलॻि आहियूं, नथा रही सघूं, त पोइ हू नफ़रत सिखंदो। त इहो सॼो डिपेंड कंदो आहे स्कूल ते, सिलेबस ते, मीडिया ते ऐं रियासत ते। त रियासत छा थी चाहे, त इन जे करे तव्हां ॿाहिरि जे मुल्कनि में वञो त तव्हां खां दुबई में कोई न पुछंदो आहे। सही ॻाल्हि आहे। राति जो तव्हां गुज़रो ऐं तव्हांखे UK में, अमेरिका में त कोई बि न पुछंदो आहे त तव्हांजो मज़हब कहिड़ो आहे। हिते त ज़ात त पुछंदा आहियूं, असां सभ खां ज़ात पुछंदा आहियूं, जेको मिलंदो आहे त तव्हांजी ज़ात कहिड़ी आहे, हुते न पुछंदा ज़ात। ज़ात त मूंखे यादि आयो, हिते त जीअं हाणे डिफरेंट ज़ातूं आहिनि, चांडियो बि आहे, अब्बासी बि आहे, फलाणो बि आहे, फलाणो बि आहे, छाई बा बुरड़ो बि आहे, जोखियो बि आहे। हिते मां तव्हां खां पुछंदमि त तव्हांजे नालनि में हर कंहिं में मां ॾिठो आहे कुमार ईंदो आहे, इन जी छा वजह आहे? न, कुमार त ॿियो उहो ज़ात जो न आहे। कुमार त माना तव्हांजे नालनि में जीअं तव्हां वटि घणो करे ॿियो मोहम्मद या अहमद पोयां माना अहिड़े तरीक़े सां उहो त हा, बाक़ी हा, बाक़ी ज़ातियूं अलॻि आहिनि। जीअं हाणे छाबड़िया हूंदा, सचदेव हूंदा, कास्ट उहे डिफरेंट आहिनि। तव्हांखे नौलाणी, हबलाणी, डावाणी, त अहिड़े क़िस्म जूं, गोपलाणी, माना उहो वॾनि जे नाले ते ई हूंदो आहे। कंहिं माने गोपमल हुयो त उहो गोपलाणी आहिनि।
नवल मलो तो नौलाणी आहिनि त अहिड़े क़िस्म जी उन जो कॉस्ट हूंदी आहे बाक़ी हीअ त हू जेको कुमार त माना एक्स्ट्रा हुनजो नाले सां कुमारी छोकिरियुनि खे कुमारी चवंदा आहिनि कुमारी रीना कुमारी वीना कुमारी ईअं सही नीता कुमारी माना उहो वरी हुन सां सही सही हा सही सर तव्हां ॿुधायो त तव्हां जीअं ॻाल्हि कई त तव्हां पहिरियां पोइट्री कंदा हुया पोइ वरी तव्हां ॻाइण जी तरफ़ आयो त इहो भला सिलसिलो कीअं जुड़ियो त तव्हां लिखण बि अॼु छॾे ॾिनो आहे या लिखो बि था अॼु बि लिखूं था ॻायूं था ऐं ॿिया बि ॻायूं था पाण बि ॻायूं था छो हीउ लिखण जेको आहे हीउ अंदरि जो इश्क जो कमु आहे पंहिंजे मुर्शिदनि सां हिकिड़ो इश्क हुयो उन इश्क में लिखियोसीं तो अॻिते आयासीं वरी हिन फील्ड अपडेट थी वई सही भॼन लिखियासीं वरी भॼन ॻाइण शुरू कयासीं सही सही ऐं इन खां अलावा गाना बि कुझु ॻायो था ऐं उहे बि लिखंदा आहियो बाक़ी फील्ड आहे असांजी धर्मी भॼन वग़ैरह सही भॼन कीर्तन जो मतिलबु माहौल सां उहो आहे सही गीत बि ॻाया आहिनि पंहिंजे फेसबुक पेज यूट्यूब ते अपलोड कंदा आहियूं पोइ सिंधी गीत ॿुधायो अच्छा ऋतिक बि ॿुधाईंदो छा हलो पोइ ऋतिक खां ॿुधूं था भला गीत ऋतिक पोइ छा पिया ॿुधायो लखविंदर वटाली साहब जो गीत आहे दुआ आहे हिकिड़ी अच्छा अच्छा सही सही साईं तू न करे साईं तू न करे त करे और केड़ा मेरियां सभे जरूरतां पूरियां लोकी लोकी तक दे ऐब गुनाह मेरे मैं ते तकदा रहमता तेरियां मैं लजपाला दे लड़ लगियां मैं लजपाला दे लड़ लगियां मेरे तो गम परे रहे दे मैं लजपाला दे लड़ लगियां मेरे तो गम परे रहे दे मैं लजपाला दे लड़ लगियां मेरे तो गम परे रहे दे मैं लजपाला दे लड़ लगियां मेरे तो गम परे रहे दे मेरी आसा उम्मीदा दे मेरी आसा उम्मीदा दे सदा बूटे हरे रहे दे मैं लजपाला दे लड़ लगियां मेरे तो गम परे रहे दे कदे भी लोड़ नहीं पैंदी मैनू दर दर ते मंगने दी कदे भी लोड़ नहीं पैंदी मैनू दर दर
दर ते मंगणे दी मैं लजपाला दी मंगतियां मैं लजपाला दी मंगतियां मेरे पल्ले भरे रहंदे मैं लजपाला दे लड़ लगियां मेरे तो गम परे रहंदे वारल करो साइयो मेरा मुर्शिद न रुस जावे दुआ वारल करो साइयो मेरा मुर्शिद न रुस जावे जिना दे मुर्शिद रुस जाने जिना दे मुर्शिद रुस जाने ओ जींदे जी मरे रहंदे मैं लजपाला दे लड़ लगियां मैं लजपाला दे लड़ लगियां मेरे तो गम परे रहंदे मैं लजपाला दे लड़ लगियां मेरे तो गम परे रहंदे मैं लजपाला दे लड़ लगियां मेरे तो गम परे रहंदे मेरी आसां उम्मीदां दे मेरी आसां उम्मीदां दे सदा बूटे हरे रहंदे मैं लजपाला दे लड़ लगियां मेरे तो गम परे रहंदे वाह 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 बेहतरीन बेहतरीन इलाही ज़बरदस्त माशाल्लाह सर पोइ तव्हां बि थोरो कुझु ॿुधायो असांखे सभिनी गाना ॿुधाया आहिनि सर पोइट्री ॿुधाई आहे ऐं डॉक्टर साहब जो जेको ॿुधायो पियो न हिंदू ऐं मुस्लिम जे हिसाब सां उन सां ॿ लाइनूं सिर्फ़ु दीप मंदिर के हो या मस्जिद के दीप मंदिर के हो या मस्जिद के हम जहाँ में फ़क़त रोशनी ही चाहते हैं वाह 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 बेहतरीन ज़बरदस्त ज़बरदस्त त पोइ हिते जेको आहे रोशनी जी जेकॾहिं ॻाल्हि थी रही आहे त हिते वठूं था ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं तव्हांखे भलिकार कंदासीं ऐं तव्हां स्पेशल ट्रांसमिशन ॾिसी रहिया आहियो दीपावली जे हवाले सां ऐं सेलिब्रेशन्स जारी आहिनि मज़ो अची रहियो आहे मां त इंजॉय करे रही आहियां पोइ मूंखे न आहे ख़बर त तव्हां इंजॉय करे रहिया आहियो मुंहिंजा गेस्ट इंजॉय करे रहिया आहिनि या न बट आई एम हैविंग फन डेफिनेटली सो ज़ाहिर आहे जॾहिं ख़ुशियुनि जो त्योहार आहे त उन में म्यूज़िक न हुजे त ईअं थी नथो सघे त अचण साणी जेको आहे मां अमित सागर खे रिक्वेस्ट कंदसि त असांखे को ज़बरदस्त सॉन्ग ॿुधाइनि जी सर छा पिया ॿुधायो हींअर जी बिल्कुलु हीअ जेका शाम निराली शाम आहे असीं चवंदा आहियूं तव्हां हीअ शाम असांजे नाव कयो बिल्कुलु बिल्कुलु कुझु तई दा कयो केत ॻाल्हियूं कयो शाम जो ही पहर
रंग चोले अभाजे ते जे चीज दिल रंग चोले अभाजे ते जे चीज दिल रंग चोले अभाजे ते जे चीज दिल ये हयात ये जीत भर भरो ये हयात ये जीत भर भरो कुछ नहीं ना कहो कि तगालू कहो शाम जो ही बहे नाव साझी कहो शाम जो ही बहे नाव साझी कहो कुछ नहीं ना कहो कि तगालू कहो शाम जो ही बहे नाव साझी कहो शाम जो ही बहे बरकत भट्ट साहब याद ॾियारे छॾियो तव्हां। वाह वाह, बहितरीन इहा शाइरी हूंदी आहे, इहे शयूं हूंदियूं आहिनि जेके अॼु जे दौर में असां मिस करे रहिया आहियूं। सर कीअं डॉक्टर साहब, सही थी चवां या ग़लति थी चवां? बिल्कुलु बहितरीन शाइरी आहे माशाल्लाह, ऐं तव्हां ॾाढो सुठे तरीक़े सां परफॉर्म बि कयो हिनखे। सर तव्हां मूंखे ॿुधायो त बीइंग पुलिसमैन, तव्हां जीअं DSP आहियो पुलिस में, त हाणे जीअं मां सवेर ब्रेक में बि ॻाल्हि पई कयां डॉक्टर साहब सां, त दिवाली सेलिब्रेशन जो नालो आहे, हक़ ऐं सच जी हिकिड़ी सुञाणप बि आहे हिन में, ऐं असां लेसन बि ॾियूं था, पढ़ियो बि आहे। त हिते पाकिस्तान में ऐं ॿियनि मुल्कनि जे हिसाब सां जेका असां दिवाली सेलिब्रेट था कयूं, छा हिते असां प्रॉपर तरीक़े सां था कयूं या ॿाहिरि प्रॉपर तरीक़े सां सेलिब्रेशन्स थी थियनि? सो ॿाहिरि जी दिवाली हू सेलिब्रेट त कोन कई आहे, पर ॾिठो आहे अक्सर करे। पर जेसि ताईं एज़ फार एज़ कंसर्न्स पाकिस्तान, हिते असांखे माइनॉरिटीज़ खे संभालण वारा मेजॉरिटी इलाही आहे। सही। ऐं उन में ई तव्हां सम्झो त 1-2% को नेगेटिव सोच जा हुजनि त हुजनि, अदरवाइज़ ऑल माना उहे पॉज़िटिव थिंकर्स आहिनि। हींअर बि जेकॾहिं आउं तव्हांखे पंहिंजे डिपार्टमेंट जी ॻाल्हि ॿुधायां, IG साहब स्पेशली दिवाली जे लाइ कंसर्न ज़िले जे SSPs खे स्पेशल प्रोग्राम कढिया आहिनि, स्पेशल सिक्योरिटी फराम कई वई आहे उते। सही। मतिलबु जिते बि इवेंट आहे, जहिड़े बि मंदर में, जहिड़े बि पाड़े में, उते तव्हांखे उते पुलिस मिलंदी। IG साहब, DIG हैदराबाद साहब, इन्हनि माना बहितरीनु उते सिस्टम असांजो ठाहे छॾियो। सही सही। माना तव्हां ईअं सम्झो त अगरि जंहिं मोहल्ले में, जंहिं पाड़े में, जंहिं कॉलोनी में तव्हां पंहिंजे हिसाब सां कयो, ॿाहिरि जे तरफ़ां तव्हां बिल्कुलु ईज़ी आहियो, माना तव्हांखे को उते तकलीफ़ न थींदी। त ईअं सम्झो त हिकिड़ो त जीअं आउं पंहिंजी ॻाल्हि कयां, मुंहिंजे घर में आउं आहियां दिवाली करण वारो, मुंहिंजो वॾो आहे संभालण वारो, त ईअं तव्हां सम्झो त असांखे महसूसु थींदो आहे स्टेट आहे असांखे पोयां संभालण जे लाइ। तव्हांखे माना ईअं सम्झो त हद खां वधीक सिक्योर्ड फील थिए थो। सिंध में त स्पेशली, बाक़ी अदर प्रोविंसिस में बि हूंदो। सही। ऐं जेको असां फिल्मनि वग़ैरह में या ड्रामनि में ॾिठो आहे त हुते एतिरी मूंखे माना चाम हुननि जो नज़र न ईंदो आहे। सही। डॉक्टर साहब तव्हां हिन ते छा चवणु चाहींदव? ईअं मां मिसाल जे करे ॾियां त भारत जो ई मिसाल ॾियां त उतां जा जेके वीचारा पंहिंजा ई जेके हिंदू कम्यूनिटी जा उन्हनि जा जेके माण्हू आहिनि, उहे पंहिंजे ई प्राइम मिनिस्टर मां बेज़ार आहिनि। ऐं असां उते ॾिठो बि इहो ई आहे त न हू प्रॉपर तरीक़े सां दिवाली जी सेलिब्रेशन्स था करे सघनि, न उतां जा मुस्लमान न ईदूं था चङी तरह सेलिब्रेट करे सघनि। त इहो त ख़ैर हिकिड़ो अलॻि ई प्रोपोगेंडा आहे, अलॻि ई हिकिड़ो चैप्टर आहे। पर हिते मुंहिंजे ख़्याल सां त असां वधीक सुठे नमूने सां सेलिब्रेशन्स था कयूं। बिल्कुलु, तव्हां त इंडिया जी ॻाल्हि था कयो, पर मां नथो सम्झां पाकिस्तान जे चइनी सूबनि मां जेका सिंध में ॾियारी या होली सेलिब्रेट थिए थी, हिंदू मुस्लमान हे जेके तव्हांजा TV जा प्रोग्राम ॿियनि सूबनि में न मिलंदा, न पंजाब में, न बलूचिस्तान में, न KPK में। इहे सिंध में आहे। ॿियो सिंध जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो आहे। तव्हां ॾिठो त हिते शाह सचल सामी ते गॾियल हिकिड़ो लिखियो वियो, उन्हनि जो जेको पाण में, ऐं शाह लतीफ़ ते कलंदर ते जेको ॾीओ ॿारण वारो हिंदू,
त हिते सिंध में जेका असांजी तरबियत थी आहे नंढे हूंदे खां, पाण त हाणे जी ॻाल्हि था कयूं, मां त 79 80 में हैदराबाद पढ़ियो आहियां, माना जंहिंखे 45 साल थी विया। 45 साल अॻु में मां मुस्लिम कॉलेज में असां सॼो शहर में असां तिलक चाढ़ी ते रंग जो बोतलूं खणी हिंदू मुस्लमान गॾु रंग लॻायो, माना 45 साल अॻु में। त ही असां कंदकोट में जॾहिं आउं हुयुसि, त हिते सिंध में हिकिड़ो हिंदू अञा बि जेको अॻु में अदीब हुयो, शाइर हो, उहो हिंदू थोरो घटियो आहे असां वटि। 20-30 साल 40 जॾहिं पार्टीशन खां पहिरियां हिंदू वॾो माना लिखण वारो या पढ़ाइण वारो टीचिंग में उहो घणो हुयो। अॼु बि जीअं थरपारकर में मिलंदा, पर बाक़ी जेको पाण में मेल जोल मोहबत उहा अॼु बि आहे। ऐं सिंध में वधी आहे जेको स्टूडेंट हाणे पढ़नि था न ऐं हिकु सॼी दुनिया खे ॾिसनि था, त हाणे जो जेको नौजवान आहे उन में अञा बि शऊर वधियो आहे। पहिरियां असांजा माण्हू पढ़ियल घटि हूंदा, तालीम घटि हूंदी हुई, हाणे त यूनिवर्सिटियुनि में कॉलेजुनि में शागिर्दाणियूं पाण में गॾु, त इहो माना ॾाढो सिंध में जेका सेलिब्रेशन आहे उनजो जेको इन जो शाह लतीफ़ जो सचल जो इन्हनि जो वॾो असरु आहे सामी जो। ऐं शेख हयाज़ जी शाइरी खे ॾिसो, तव्हां तनवीर अब्बासी खे ॾिसो, या जेतिरा बि आहिनि, त उनजो मतिलबु गदाई हुजे जेका बाबा जो, उस्ताद बुखारी हुजे, त प्यार मोहबत हिते सिंधियत, इहा सिंधियत माना जेके दुबई बि वञनि था त हितां जा सिंधी था खणी वञनि, या हिंदुस्तान जो बि सिंधी हुते उहो सेलिब्रेट करे थो पियो, माना दुबई में बि। मतिलबु माना इहो सिंधियुनि में स्पेशली इहा जेका असांजी लिंक आहे। मूंखे त असां ॾियारी होली न, पर मूंखे यादि आहे त मां नंढे हूंदे या जिते बि असां पंहिंजे दोस्त हूंदा आहिनि, त ईद ते बि स्पेशली मां उन्हनि सां मिलणु वेंदुमि त उन्हनि खां सेयूं ज़रूरु घुरंदुसि, त मूंखे सेयूं तव्हां खारायो। अच्छा, इहो सयुनि जो कॉन्सेप्ट असां वटि आहे या तव्हां बि ठाहींदा आहियो सयूं? असां वटि सेयूं ठाहींदा आहिनि, पर हीअ खीर वारियूं सयूं असां वटि न, असां वटि हू जेके ड्राई सयूं, भुगल जेके हूंदियूं, भुगल खंड वारियूं, हा उहे माना भले खंड में हाणे घटि थी वई आहे, पर उनजो पर हीअ जेको तव्हां वटि आहे त हिनखे ईद शयुनि जी ईद माना हर घर में वञो त उहो मिलंदो। पोइ असांखे पाड़े वारा बि मोकिलींदा हुया, या जंहिंसां असां ईद मिलणु वेंदासीं त उते ज़रूरु डिमांड कंदासीं भाई असांखे इहे खाराए, ॿियो कुझु न खाराए। सुठी ॻाल्हि आहे यार, ज़बरदस्त। अच्छा केशव, तव्हां एतिरी देरि खां ख़ामोश बि वेठा आहियो, तव्हां मूंखे इहो ॿुधायो त जीअं हाणे ऋतिक गाना ॻाए थो, तव्हांजे बाबा पोएट्री बि ॿुधाई, त तव्हांखे बि कोई अहिड़ो शौक़ु आहे या न? सफ़ा बि न? ईअं कीअं थो थी सघे? ही सिर्फ़ नेट ते हलंदा बस नेट ते बि त गाना त ॿुधंदा हूंदो न। तव्हांजो फेवरेट सिंगर कहिड़ा भला? कोई नहीं, फिलहाल पेपरनि जो टॉर्चर आहे। न टॉर्चर न खणो, ख़ैर आहे, पास थी वेंदो इंशाअल्लाह। ओ ए लेवल में पढ़ाई थोड़ी ज्यादा आहे, आई कैन अंडरस्टैंड, बट एतिरो हावी न कबो आहे। बस अल्लाह ते छॾे ॾियो, जेको बि थींदो इंशाअल्लाह सुठो ई थींदो। बट हॉबीज़ कहिड़ियूं आहिनि? मां ॿुधणु थी चाहियां, केशव जो आवाज़ ॿुधणु थी चाहियां भाई। पढ़ण खां अलावा कोई शौक़ु? माना पढ़ण खां अलावा मूंखे स्पोर्ट्स में थोरो घणो शौक़ु आहे। कहिड़ी स्पोर्ट्स वणंदी आहे? मतलब बैडमिंटन, क्रिकेट खेलंदा आहियो? जी जी। इन फ्यूचर इरादो आहे त क्रिकेट टीम ज्वाइन कयां पाकिस्तान जी? खेलण जी हद ताईं। अच्छा, कोई क्रिकेटर पसंदि आहे पाकिस्तानी? न? बाबर आज़म थोड़ो घणो। हेलो, ये भी सही है, ज़बरदस्त। अच्छा, उसमें मुझे ये बताइए कि आपने कभी सिंधी गाना तो जैसे अभी परफॉर्म किया, लेकिन इसके अलावा भी आपने दूसरी लैंग्वेजेस में गाने गाए हैं? हाँ जी, मैंने बलोची में, बरावी में गाए हैं। अच्छा। और पंजाबी में गाते हैं सर, अभी इन्होंने भी पंजाबी में गाया, तो ज़ाहिर है पंजाबी इज़ द मोस्ट फेमस लैंग्वेज, उसमें भी गाया है। और दो चार छोटे मोटे जैसे हम लोग सीख जाते हैं, हम इट्स नॉट अवर लैंग्वेज ना, अंग्रेज़ी सॉन्ग भी गा लेते हैं। लेकिन जो ज़्यादातर मैं रीजनल प्रोग्राम जो टेलीविज़न PTV से करती हूँ, लाहौर से करती हूँ, तो मतलब जो रीजनल्स होते हैं, जैसे आज का रीजनल हमारा ही, तो ज़्यादातर सिंधी ही में। और शुक्र अल्हम्दुलिल्लाह कि एवरीबडी लव्स मी, और मेरी कोशिश होती है कि मैं अपनी प्रोनाउंसिएशन
और अपना जो एक्सेंट है उसको बेहतर करके रखूं ताकि बहुत वो जो जुमला है खराब मुझसे ना हो सही जाए। है, बहुत सारे ऐसे सिंगर्स होते हैं प्रोनाउंसिएशन खराब हो जाती है, सिंधी आती भी नहीं है लेकिन वो उर्दू टच में थोड़ा सा गा लेते हैं। हाँ जी, हाँ जी। लेकिन मैंने वो नज़ीर सुमो साहब हमारे शायर भी हैं, सिंगर भी हैं और माशाल्लाह म्यूज़िक डायरेक्टर। ये जितनी अभी मैं गा रही हूँ या मज़ीद गाती हूँ, मुख्तलिफ आवाज़ में भी गा कर आई हूँ। अभी मतलब अभी थोड़ी देर बाद फिर जाना है दूसरे शो में, वहाँ पर भी गाना है। तो मतलब जितने भी मेरी कोशिश होती है कि उन्होंने मुझसे यही कहा कि जो मेरी उनकी जितनी भी कॉम्पोजिशंस है माशाल्लाह बहुत अच्छी, तो उन्होंने कहा कि बस मैंने प्रोनाउंसिएशन पे तवज्जो रखना, थोड़े से लफ्ज़ बोलो लेकिन वो बेहतर और उसको करेक्ट करके क्लियर करके बोलो। ज़बरदस्त। तो अच्छा नहीं लगता कि हम मतलब हमें नहीं आते आपके लफ्ज़, अंग्रेज़ी हम कितनी गलत बोलते हैं, पर बोलते हैं, कोशिश करते हैं, चाहे पढ़े लिखे हैं या नहीं पढ़े लिखे हैं, बट यू नो कि हम बोलते हैं वी आर टॉकिंग फॉकिंग शॉकिंग इंग्लिश। दैट्स व्हाई। तो बस लेकिन ये तो हमारी ये सकाफत है, इसको हमें आना चाहिए, इसको हमें प्रमोट भी करना चाहिए, रिस्पेक्ट भी करनी चाहिए और इसके साथ साथ हमें चलना भी चाहिए क्योंकि ये हम हैं, हम ये हैं, सब कुछ मुख्तलिफ नहीं है। बेहतरीन, ज़बरदस्त। ऋतिक हींअर तव्हां छा था ॿुधायो असांखे? डॉक्टर जयपाल छाबड़ा साहब जो नज़म आहे जेको डीआरई जे लाइ आहे, अच्छा, जेको हाणे साईं जन पाण बि पढ़ियो, सही ॾाढो सही। बहितरीन अज़र साईं मूंखे मोकिलियो त मां वरी कंहिं धुन में सेट करे। अरे वाह वाह वाह, ज़रूरु ॿुधंदासीं। सभिनी ॾिसंदड़नि खे मुंहिंजे तरफ़ां वरी बि ॾियारी जूं लख लख वाधायूं ऐं शुभकामनाऊं हुजनि। ॾियारी ते ॾाढो प्यारो गीत आहे, तव्हांजी नज़र कयां थो। अचो अचो अॼु दीप जलायूं, अचो अचो अॼु दीप जलायूं, ॾियारी जो ॾींहुं मल्हायूं। अचो अचो अॼु दीप जलायूं, अचो अचो अॼु दीप जलायूं, ॾियारी जो ॾींहुं मल्हायूं, प्यारा ॾियारी जो ॾींहुं मल्हायूं। अॼु जा सभई रावण मारे, अॼु जा सभई रावण मारे, सीता उन जी अॼु लज बचायूं, वाह ॾियारी जो ॾींहुं मल्हायूं। हैप्पी दिवाली वाह हैप्पी दिवाली, हैप्पी दिवाली वाह हैप्पी दिवाली। हंस वयो ऐं कंस वयो, रावण वयो ऐं रेज़न वयो। हंस वयो ऐं कंस वयो, रावण वयो ऐं रेज़न वयो। अॼु फटाका खूब हलायूं, अॼु फटाका खूब हलायूं, ॾियारी जो ॾींहुं मल्हायूं, प्यारा ॾियारी जो ॾींहुं मल्हायूं। जात पात जा फर्क मिटाए, नफरतन जा ककर हटाए। जात
जा ककर हटाए हिक ॿिए खे गले सां लॻायूं प्यारा हिक ॿिए खे गले सां लॻायूं ॾियारी जो ॾींहुं मल्हायूं प्यारा ॾियारी जो ॾींहुं मल्हायूं हैप्पी दिवाली से हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली से हैप्पी दिवाली ओ हैप्पी दिवाली से हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली से हैप्पी दिवाली अचो अचो अज दीप जलायूं अचो अचो अज दीप जलायूं ॾियारी जो ॾींहुं मल्हायूं प्यारा ॾियारी जो ॾींहुं मल्हायूं अज जा सभई रावण मारे अॼु जा सभई रावण मारे सीता उनजी अज बचायूं ॾियारी जो हारे ना बेहतरीन के लोगो डॉक्टर साहब एक लाइन छॾे वियो हिंदू मुस्लिम गॾिजी सरजी हाँ वैसे ना वैसे थोड़ा लफ्ज़ों में हाँ वो बैलेंस न अॻिते पुठिते तूं करे सघबो आहे करे करे वञिबो पर ओवरऑल न ॾाढो सुठो ॾाढो सुठो नहीं बहुत अच्छा ॾाढो हाँ सुठो हाँ बिल्कुलु आहे ऐं जीअं त हाणे प्रोग्राम जो वक़्तु बि ख़तमु थियण ते आहे त मां तव्हां सभिनीनि खे ॿीहर ॾियारी जूं इलाही मुबारकूं पेश करणु चाहियां थी उमेदु आहे दुआ बि इहा ई आहे त अलाह साईं तव्हां सभिनीनि खे ख़ुशि रखे ऐं हीअ जेके बि त्योहार आहिनि दिवाली होली ईदूं शब बरात जेको कुझु बि आहे जेके बि त्योहार आहिनि सभु मिली जुली करे गॾु सेलिब्रेट कयूं ऐं इहो सॼो क्रेडिट जीअं मां पहिरियां बि चयो त KTN खे वञे थो त ॿीहर ही मां इहा ई ॻाल्हि हिते दोहिराइणु चाहींदसि त हीउ सॼो क्रेडिट असांजे KTN खे वञे थो हिना मैडम खे वञे थो अतर साहब खे वञे थो पीर साहब खे वञे थो त हीअ सभु इहे जेको आहे डिसाइड कंदा आहिनि महिनतूं आहिनि सॼी टीम जी महिनत आहे मुंहिंजी टीम जी महिनत आहे असांजे डायरेक्टर अज़र जोखियो भाउ जी महिनत आहे असांजा जेके बि कैमरामैन आहिनि म्यूज़िशियन्स आहिनि उन्हनि जी महिनत आहे सोनू आहे अली अहमद आहे मानला चांडियो आहे पंहिंजो इनायत भाउ आहे सुहेल भाई जेको मां तव्हांखे पहिरियां बि ॿुधाए चुकी आहियां त न्यू एडिशन आहे असांजी फैमिली जो हिसो आहिनि साउंड खे ॾिसंदा आहिनि सभिनि खां इम्पॉर्टेंट माण्हू ख़ादिम मेतलो जेको OB ते आहे सो सभिनीनि जी महिनतूं आहिनि थोरी घणी मुंहिंजी बि आहे थोरी घणी सो वॾी महिरबानी तव्हां सभिनीनि जी ऐं मां चाहींदसि त असां थोरो हिते सेलिब्रेट बि कयूं फुलझड़ियूं बि ॿारियूं आई उस्मा आपको भी मैं जो है कहूँगी कि आप हमें कोई धमाकेदार गाना सुनाएं अल्लाह से रहम मांगे पहले बड़े धमाके हो रहे दुनिया में नहीं मैं वो धमाके की बात नहीं कर रही मैं धमाकेदार गाने की बात कर रही हूँ सो इंशाल्लाह व्यूअर्स करेगा इंशाल्लाह तव्हां सां मां सुभाणे मुलाक़ात कंदसि तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ ऐं लास्ट में हैप्पी दिवाली टू ऑल ऑफ यू माइक का रेवा लगा दो भाई
दर्द